अस्सलाम वालेकुम दोस्तों हींअर असां पढ़ूं था एब्सोल्यूट वैल्यू। एब्सोल्यूट वैल्यू थींदो छा आहे, हुनजी डेफिनेशन छा आहे त द एब्सोल्यूट वैल्यू ऑफ अ नंबर इज़ इट्स डिस्टेंस फ्रॉम ज़ीरो ऑन द नंबर लाइन ते ज़ीरो खां जेको डिस्टेंस हूंदो आहे न उनखे चइबो आहे। पोइ डिस्टेंस साॼे पासे थिए या खाॿे पासे को मसइलो न आहे, पर उहो डिस्टेंस सॾिबो आहे एब्सोल्यूट वैल्यू। ऐं उहो हमेशह पॉज़िटिव थींदो आहे। छो त हिन में असां उहो नंबर न ॿुधाईंदा आहियूं, असां ॿुधाईंदा आहियूं त घणो परे आहे ज़ीरो खां। हिकु पॉइंट परे आहे, ॿ स्पेस परे आहे, टे स्पेस परे आहे, घणो, ठीकु आहे। ऐं असां उन कंहिं शइ जो अगरि एब्सोल्यूट वैल्यू ॻोल्हींदा आहियूं न कंहिं नंबर जो, त उन जे ॿाहिरां ॿिन्ही पासनि खां वर्टिकल बार ॾींदा आहियूं, लाइनूं ॾींदा आहियूं। कीअं एग्ज़ाम्पल आहे -4 खे जेके ॿ लाइनूं ॾींदा आहिनि इनखे चइबो आहे एब्सोल्यूट वैल्यू, जो इहे बार्स आहिनि, ठीकु आहे। इहे -4 इज़ रीड एज एब्सोल्यूट वैल्यू ऑफ -4 बिकॉज -4 इज़ 4 स्पेसिस फ्रॉम ज़ीरो ऑन द नंबर लाइन। द एब्सोल्यूट वैल्यू इज़ 4। या वरी 9 जो एब्सोल्यूट वैल्यू 9 थींदो। कीअं, हे नंबर लाइन आहे, ठीकु आहे। ज़ीरो खां असांखे -4 जो ॾिसणो हुयो त हुनजो एब्सोल्यूट वैल्यू छा आहे। त तव्हांखे ख़बर आहे एब्सोल्यूट वैल्यू छा हूंदो आहे, डिस्टेंस फ्रॉम ज़ीरो। त अचो ज़ीरो खां काउंट कयोसीं त असांजा 4 स्पेसिस थिया, त यानी -4 जो एब्सोल्यूट वैल्यू छा आहे, 4 साॻियो। ऐं 9 जो बि असां ॾिठोसीं त 9 हुयो, उहो छो त ज़ीरो खां वठी 9 ताईं बि 9 ॾाका थियनि था, 9 स्पेस थियनि था, इन करे असांजो जवाबु 9 आयो, ठीकु आहे। माना एब्सोल्यूट वैल्यू प्लस जो हुजे त प्लस में जवाबु ईंदो आहे, माइनस जो हुजे त प्लस में जवाबु ईंदो आहे, ठीकु आहे। एब्सोल्यूट वैल्यू बार्स आर ऑल्सो ग्रुपिंग सिंबल्स, सो यू मस्ट कंप्लीट द ऑपरेशन इनसाइड द फर्स्ट देन टेक द एब्सोल्यूट वैल्यू। मिसाल प्लस माइनस अगरि ज़रब वंड मिलियल हुजे एब्सोल्यूट वैल्यू में, त पहिरियों उहा छॾायो। जीअं हिते मिलियल आहे एब्सोल्यूट वैल्यू बार 5 - 3, पहिरियां इनखे छॾायूं 5 - 3 = 2। हाणे जेको बार छॾाईंदासीं उहो माना छा थींदो, 2, छो त ॿिनि जो ज़ीरो खां वठी डिस्टेंस जेको ॿिनि ताईं आहे उहो 2 ॾाका आहे, सही आहे। समटाइम्स देयर इज़ द पॉज़िटिव और नेगेटिव नंबर आउटसाइड द एब्सोल्यूट वैल्यू बार। हाणे जेकॾहिं ॿाहिरां हुजे त पोइ पहिरियों असां बार छॾाईंदासीं, एब्सोल्यूट वैल्यू जवाबु छॾींदासीं, पोइ उहा माइनस हुनखे ॾेई छॾींदासीं। यानी 6 जो एब्सोल्यूट वैल्यू 6 माइनस ॾिनी थी वियो -6, ठीकु आहे। या वरी माइनस हुजे ॿाहिरों, अंदरि बि माइनस हुजे, तव्हांखे ख़बर आहे -16 जो बि एब्सोल्यूट वैल्यू 16 ई थींदो। प्लस जो हुजे माइनस हुजे, जवाबु साॻियो ई 16 माना ईंदो, ठीकु आहे। +16 हुजे या -16, एब्सोल्यूट वैल्यू माइनस खे खाई वेंदो आहे, जवाबु असांखे नंबर ॾींदो आहे। नंबर आयो 16, पर हिकिड़ी ॿाहिरों माइनस आहे उहा हिनखे ॾिनीसीं, त थी वियो -16। अ नंबर इन फ्रंट ऑफ द एब्सोल्यूट वैल्यू बार मीन्स अ मल्टीप्लिकेशन। मिसाल हिकिड़ो बार सां गॾु हिकिड़ो नंबर अची वञे त हिन मतिलबु इहो आहे त इहो ज़रब में आहे। जीअं हिते 2 बार -4, त एब्सोल्यूट वैल्यू ऑफ -4 इज़ 4 आहे। पहिरीं ॻाल्हि त मां इन ते रखियमि 4 इन जाइ ते, ऐं 2 साॻियो, विच में डॉट ॾिनमि। डॉट जो मतिलबु हूंदो आहे ज़रब। 2.4 माना 8, 4 × 8। मल्टीप्लिकेशन खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखी सघिजे थो, जीअं हे आहे 2 × 4 या 2.4, या ॿिन्ही ब्रैकेट ॾेई छॾियो, या हिकु ब्रैकेट ॾेई छॾियो, सभु छा ज़रब में आहिनि, ठीकु आहे। ऐं कॾहिं कॾहिं वेरिएबल्स अची वेंदा आहिनि, जीअं A B = 8, यानी A ज़रबिया B आहे। इहो 3x = 15, यानी 3 ज़रबिया x आहे। ऐं A B ऐं x जा वैल्यू असांखे ख़बर न आहिनि, इहे वेरिएबल्स आहिनि, ठीकु आहे। हाणे चेक योर नॉलेज में अचूं जेकॾहिं, त -19 जो छा थींदो जवाबु आहे, त तव्हां चवंदो सर -19 जो 19 थींदो, 49 जो 49 थींदो, -4.5 जो 4.5 थींदो, 1/5 माइनस में आहे त हिन जो 1/5 थींदो, माइनस ख़तमु थी वेंदी आहे, ख़बर आहे तव्हांखे। 7 - 3 खे पहिरियों छॾाए, जवाबु छा ईंदो, 4। त एब्सोल्यूट वैल्यू ऑफ 4 छा थींदो, साॻियो 4। 1.5 जो 1.5 साॻियो, 65 जो साॻियो 65, पर माइनस ॿाहिरि असां हिन करे थी वेंदा -65। ऐं -9 ॿाहिरि बि आहे, अंदरि -9 आहे, त अंदरियों -9 त एब्सोल्यूट वैल्यू जे करे ख़तमु थी वेंदी, पर माइनस ॿाहिरि ई हूंदी, त -9 जवाबु ईंदो हिनजो, ठीकु आहे। हाणे जहानी हैज़ एन अकाउंट बैलेंस ऑफ -$56.50। वॉट इज़ द एब्सोल्यूट वैल्यू। एब्सोल्यूट वैल्यू छा थींदो, हिनजो थींदो $52.50, ठीकु आहे। अ वैल्यू ऑफ 94 फीट बिलो सी लेवल। वॉट इज़ द एब्सोल्यूट वैल्यू। सी लेवल जे हेठि अगरि आहे त उहा माइनस में हूंदी, पर एब्सोल्यूट वैल्यू थो पुछे। या वॉट इज़ द एब्सोल्यूट वैल्यू ऑफ द एलिवेशन डिफरेंस बिटवीन द वैली एंड द सी। त छा थी वेंदो, 94 थी वेंदो। छो त हूअं त माइनस लॻंदसि, पर एब्सोल्यूट वैल्यू जे करे इहा माइनस कटिजी वेंदसि, बाक़ी 94 में बचंदी, ठीकु आहे दोस्तों। अॼोको वीडियो असांजो जेको लेक्चर आहे उहो एब्सोल्यूट वैल्यू ते उमेद आहे तव्हांखे एब्सोल्यूट वैल्यू सम्झ में आयो हूंदो। एब्सोल्यूट वैल्यू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिस्टेंस हूंदो आहे, ऐं डिस्टेंस कॾहिं बि नेगेटिव न थींदो आहे, न ई पॉज़िटिव थींदो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंपल नंबर थींदो आहे, ठीकु आहे।